काथे रहंदा आहियो? हा हेॾे ॾिसी ॿुधायो साम्हूं। हेॾे साम्हूं ॾिस। हा ॿियो छा पुछंदा? सिंध मां कॾहिं आया आहियो तव्हां? सिंध मां कॾहिं आया आहियो? नथी ॿुधे नथी जहाज मिलिया त के रेल में विया असां रेल में वियासीं वञी मुंबई में टिकियासीं 12 ॾींहं हुते पियासीं जॾहिं जहाज में अची वेंदासीं खां तॾहिं हलो 12 ॾींहं पियासीं हुते खलकावाज जॾहिं जहाज आयो पाकिस्तान हिंदुस्तान मां तॾहिं सभई हलियासीं टिकियासीं दरिया में टिंडा में ॾिठासीं टिंडा खां पोइ तव्हांजी अम्मा दादी दरिया जे परो जंगल हो हुते कैंप ठही ओरछा में हिंदुस्तान में हा ओरछा में हा उते तुंहिंजे विछड़े जो विहांउ में हुते कयईं असां वरी टिंडा में टिकियासीं टिंडा खां पोइ दुतिया वियासीं दुतिया खां पोइ सावनेर में कढियऊं उते तुंहिंजो कहिड़ो पीउ मुंहिंजो नालो छा हुअसि? शांगोमल हा उहो ईंदो सावनेर में अलाए छा दुकाननि जी कंदो फेरी अलाए छा मामा सां भिड़ियो हूंदी जो हथ घुमाए उमिरि घणी आहे तव्हांजी? 100 खां मथे आहे कहिड़ो पतो पई आहियां सॼो ॾींहुं हली नथी सघां एॾी उमिरि अलाए छा खाधो उते जॾहिं पाकिस्तान हिंदुस्तान थियो त कुझु तव्हांजे साम्हूं घटना थी कोई? हा जॾहिं पाकिस्तान हिंदुस्तान थियो हा त जटनि उते जेको कुझु कयो त तव्हां सां बि कोई घटना थी छा? तव्हां ॾिठी कोई ॻाल्हि हुन टाइम जी यादि अथव? यादि आहे सभु यादि आहे जी ॿुधायो उहो हा यादि आहे सभु यादि आहे ॿुधायो हा छा ॿुधायां तव्हांजे साम्हूं कोई अहिड़ी घटना थी छा? तव्हांजो घोट मीरो खाने में हो हा उतां त मां ईंदी टिकंदी अकेली हूंदी त बि टिकंदी हुजे उते राज़ हो टिकण जो 2 महीना टिकंदो हा ॿियो ॿुधायो पंहिंजी ज़िंदगी जो कोई अनुभव? ॿियो कुझु ॿुधायो पंहिंजी ज़िंदगी जो अनुभव? जेको यादि अथेव पुराणो? उमिरि केॾी थी आहे